अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन सां गॾु आऊं आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था सूबो दौरे खां रिपोर्ट ज़हूर हुसैन जामड़ो। शिया उलमा काउंसिल जे SOIWO ऐं ॿिनि तंज़ीमनि जो पेशावर जे शहीदनि खे ख़राज पेश करण लाइ एहतिजाजी रैली ऐं मार्च। तफ़सीली ख़बर मूजिबि अॼु बुरूज़ आचर शिया उलमा काउंसिल जे SOIWO जी तंज़ीमनि जे अॻुवाणनि सैयद मोहसिन अली शाह, सैयद अहमद अली शाह, सैयद जुमन शाह, मौलाना सफदर अली मला, मौलाना साजिद अली मोदवी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में जुमे जे ॾींहुं पेशावर में बम धमाके में शहीद थियलनि सां इज़हार हमदर्दी ऐं खेनि ख़राज पेश करण लाइ शिया जामिया मस्जिद सूबो दौरो खां सवें मोमिनन रैली कढी शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि खां थींदे प्रेस क्लब सूबो दौरो पाती, जिते हिकु वॾे जलसे में तब्दील थी वई। उन मौक़े ते अॻुवाणनि पंहिंजे ख़िताब में चयो त पाकिस्तान एजेंसियुनि जी बेहसी ते रोइण थो अचे। शिया क़त्ल आम ते ख़ामोशी एजेंसियुनि जी नाकामी जो चिटो सबूत आहे। शिया कम्यूनिटी इमाम हुसैन अलैहिस्सलाम जा बोइलग आहिनि, उन्हनि खे बम गोलियुनि सां मारे नथो ख़त्म करे सघिजे। जलसे दौरान सख़्त नारेबाज़ी पिणु कई वई ऐं शोहदाए पेशावर लाइ दुआए मग़फ़िरत पिणु कई वई।